अम्मा ऐं बाबा मूंखे माफ़ करे छॾियो आहे। हाणे तूं पंहिंजे निकाह जी तयारी कर। या अञा तुंहिंजा ॿिया के दुश्मन आहिनि जिन जे पोयां तोखे रातिनि जी रातूं रुलणो आहे? ना कोमल, जेकॾहिं तुंहिंजो पीउ हिन दुश्मनी खां ॿाहिरि निकिरी चुको आहे त पोइ मूंखे बि को शौक़ु न आहे त मां हिन दुश्मनी खे अॻिते वधायां। तो निकाह जो छा सोचियो आहे? त पोइ मां सुभाणे ई तोसां निकाह कंदुसि। यकीन कर कोमल, जेतिरी मोहबत तूं मूंसां कंदी आहीं उन खां वधीक मोहबत तोसां मां कंदो आहियां। पर बसि दुश्मनी जे करे थोरो परेशान हुयासीं। तुंहिंजी इहा परेशानी बि ख़त्म थी वई। कोमल, छा तुंहिंजा माउ पीउ असांजे निकाह में ईंदा? न चाकर, हू मुंहिंजे निकाह में न ईंदा। खणी जो उन्हनि मूंखे माफ़ करे छॾियो आहे, पर हू ज़िंदगी भर मूंसां न मिलंदा। कोमल, माउ पीउ जी कावड़ घणो वक़्तु औलाद सां न आहे हलंदी। तूं परेशान न थी, नई फिकर कर। तूं ॾिसजांइ, हू पाण ई तोसां मिलण जे लाइ हिते ईंदा। खुदा करे ईअं थिए, बाक़ी मूंखे नथो लॻे। इंशाल्लाह ईअं ई थींदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।